मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई। पावली अदी मवाली जी तो सा सच्ची मोहब्बत आ दिस वरी भी फिरी सिरी उन्हें ही मिली है। बस भला हाणे बी भी गाल कर छो लजी दी थी या अदी मवाली जी तारीफ ते साड़ दो थी। अलाए मुके समझ में नथो अचे। तोखे समझ में कोन इंदो पुराने दौर जी कटेला पावली। छा थे हां की वरी केड़ी झिरकी बुजोरी नहीं मुके झिरकी बुजो ना है दिनो हिन वारे मवालिया मुसा मश्करी कया। मवाली तोसा हाँ हाँ मुसा कोई छाती पे आ की अदो मवाली सजे गोठ सा मश्करी कंदो आ। या मश्करी ना हुई लाली जेका हर काए सा मवाली कंदो आ। सोलिए सिंधी में बुधाई इन मवालिया मुंजी इज्जत में हथ विझण जी कोशिश कया। ना मुंजो मवाली एड़ो ना है तोके का गलत फहमी थी या या खबर थाने ते पवंदी तू जीब ऐ मवाली जीब। मां तहां के इत्तला लेन लाई आया। मां वन्याती केस दाखिल करन सूबेदार जी ज़ाल आया। हकमजादी हकल असा हाथी वारे छड़ी दिया। पावली तू रो ना या हाकी ने भागी त आही एड़ी गाल मा गाल लो कंदी आ। संभालता 25 मिनट आता 25 मिनट वे आता सब थक जी पिया मत चलो के जी थी वजे आता तू जी फोन थी वजे फोन केरा आता तू सुन इसो हेलो सर तबियत क्या सर तवाजी बस ईसा अच वञ लगी पई आ वदा जेड़ी तहां सा हालत आ ओड़ी असां सा हालत आ। हां भले ए बुढ़ल का पूछा कर। ए बुढ़ल तू बुधाई हेलो हां सर वल्लो वारी मेहमान तवा के किथे पहुंचायो। बुढ़ल बोड़ा सतो आसमान तो घुमा सतो। हां वदा बाब आराम जे मूड में उस दोस्तन जे वडे सा गल हाल हवाल पूछो वडे गोश्त दे एक्स्ट्रा ड्रेज आयो वाले वडे जो नालो तो जे मुजी दिल धड़के भी थी वडा। ए कुकू छा तो हिन सामो दे तमा ए हिन सामो दे संभाल जा दिल दी धड़के। हेलो हां अब वडे के वट पची विया वदा तोखे त वट पे जियो पर सिपाही चपर बि चक्कर में आ। संभाल ये खबर है जान छजू या जाड़ी हणन पे लाता बे वा फोन बंद कर हेडस भलो थो सुठो थियो दाता बुध कुकू तो वारी भेण लागी तो गुम थियो या मुखे ने महसूस तो थे। हां ता बेन वा काफी देर थी हुई तस सुतली कोठे में बेहाई वधी भैया हाने में घर में हर कोनी करनी से छो वरी छा थियो। हां दी खुदा छा थियो सही चवंदान जड़ो बारा करो ते रंधरा करो वरी मुंह छा क्यों तोखे ना यादा मवाली जे नाले आ उन्हें मुंजी इज्जत में हथ विझण जी कोशिश कया। छा मवाली अदी तू खुद को न कर इने मवाली के हानी दिसऊं था। अरे कुकू मवाली के पोडस जा पेरा दिस तका सलवार सलामत आयो न में गट विजिया दिसो वड़ जल्दी सुतली मरी वञ पर मवाली के लाकब कर मां तुनी कह में मजबूरी सा बदलना आया। इने के केर समझाए मायो दे त घेरत कंदुस त गंध थींदो तू जे मजबूरी सा नाही बदल न उहा मजबूरी मुदा एड़ी मजबूरा जो उने मुखे मजबूर करे छड़ा त उथण रहण का हालात थीवा। एक कुकू काडे मरियो कुकू रड़ न कुकू अदिलाली हाँ की सूबेदार सुतली जी घर वारी है मवाली के बधी विंदी चरी लालू मुझो भी हैसियत तो रखे अदी मवाली के पुलिस बधी विंदी ऐं लालू ये चुप करे वेही रहंदो। मवाली हाँ की आई वी तुझी दां खणी लिठी लालू अरे मुंह किथे दिठो मां तो सगदा आयो ने वो न तो देवा हकी करी सना गल तो मां चवा तो या गल बुधई हां बुध लालू हाकी चवे पे अदे मवाली हुन सा छेड़छाड़ कई आ। अदो मवाली भी चवे पई
वॾा बुर्श थियणे अधो त रुगो मां थी चवां, हूअ त अलाए छा जो छा पई चवे। ॿुधई न लालू, मुंहिंजो हिन में को बुॾो न अथई यार। ओ त ठीकु आहे, पर तूं बि रस्ते ते अखियूं पटे हलंदो करे। पोइ त अदा लालू हाकी जा इल्जाम सचा आहिनि न। पावली मुंहिंजो ॾोह न आहे, मां रस्तो ॾेयो अचां पियो न, चाहे हूअ माई बि साम्हूं अचे पई, पोइ वरी पंहिंजो पासो छॾे वरी मूं वारे पासे ते आई। जंहिं महिल आम्हूं साम्हूं आयासीं न, ओ महिल एक्सीडेंट थी पियो। हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थी पावली, तोखे भली मवाली ते एतबार न हुजे, पर मवाली मुंहिंजो नंढपिण जो यार आहे। मूंखे ख़बर आहे मवाली अहिड़ो कमु न कंदुई। पाणी खणी आ मां, आयो अथई बाबल, आयो अथई, ॾोक। अवां चिलकड़ी, मूंखे ॻोठ जे माण्हुनि इज़त वारो सम्झी पादरनि जा हार, मुंहिंजो मतिलबु आहे त गुलनि जा हार विधा। पर मूंखे अफ़सोस रुगो इहो आहे त तुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण, सॻे पीउ जी धीउ मुंहिंजी इज़त न कई। छो बाबल तूं मासी सेठियाणी जी ॻाल्हि थो करी छा? मामा ॿुध, जेकॾहिं रोईंदे न त बूथ किनो थी वेंदुई। अलेड़ी पोइ के तो जा टका भला यो बूथ किनो कीअं थींदसि? चरिया मिठू, जेकॾहिं मामा वल्लू रोईंदो न त ओढ़नि सां गॾु पिचूं बि वही ईंदसि। जेकॾहिं माण्हू मामा वल्लूअ जो अहिड़ो मुंहुं ॾिसंदा न त चवंदा त वल्लूअ जे मुंहं ते कबूतर विठियूं लाहे वियो आहे छा। चुप उतो तो हराए न बचा वही साल मुर्स काम के ॾिठा बि न थाणो रुगो त गेट आउट। हप हींअर मश्करनि जे ॻोठ जो चङो मुर्स पंहिंजा बेइज़ती करे था वञनि। चलो वरी काहे बेइज़ती कई? तूं हिन ॻाल्हि खे छॾ, इज़त मूंखां 200-300 किलोमीटर परे आहे। बाक़ी हा, बेइज़ती ऐं मां ॼण सम्झो त भावे भेण गॾिया था वठो। तूं ॾे हाल। वल्लू छोकिरी हाकिम ज़ादीअ मवालीअ ते इल्ज़ाम आयो आहे, उहो बि छेड़खानीअ जो। सच अलाए कूड़, उहो त अलाह थो ॼाणे। इहो अहवाल मूंखे विलायती फोन जे ज़रिए ॾेई छॾियो, छो त हो ईदन, विलायती ऐं जुमन, इहे टई शैतान मुंहिंजा ख़ुसूसी सलाहकार आहिनि। अॻे पोइ हो डिसीजन माना फ़ैसिलो मूं वटि ईंदो, मूं वटि। हा चो त वल्लू कंहिंखे वणे न वणे, पर हाणे वीचार ज़रूरु खणे। वल्लू जेकॾहिं तो वटि इहो फ़ैसिलो अचे न त हाकिम ज़ादी जे हक़ में ई ॾिजांइ, छो त मवालीअ समेत लालू ऐं कलूअ जो घर सॼो तुंहिंजे मुखालिफ़ आहे। ॿुध कज़ी, मश्करनि जे ॻोठ ते हाणे मुंहिंजी हुकूमत आहे। हाणे मां पंहिंजनि मुखाफ़नि खे ॾिसी रहंदुसि। ख़बर अथई छा कंदुसि? मिटीअ जे दरनि ते पाणी हाराए गप करे पंहिंजनि मुखाफ़नि खे तिरकाए मारींदुसि। ख़बर अथई छो? मां वल्लू हा वल्लू, उल्लू न हा। शागिर्द ना फरमान जी उस्ताद विलायती शैतान गिरी वारे हिसाब सां तव्हां खां मां गो खयो थो वञा डीज़ल ते, तव्हांखे ख़बर ई कान्हे। उहो वरी कीअं उस्ताद? मवाली ऐं सूतली वारी ज़ाल जो जेको मसलो हले पियो थो न, इन में शैतान गिरी मुंहिंजी आहे डीज़ल ते। तव्हां ॻाल्हि खे सम्झो छो नथा? माना त इहो मवाली बेकसूर आहे। मवाली मूंखे होटल ते बेइज़्तो कयो हो, तव्हांखे बि ख़बर आहे न। अञा हिनखे मां छॾियां? हा, इन बेइज़्ती जे पलांद करण में मां माई हाकी के हथी को कयो आहे। सफ़ाई सुक सिधो सूतरी खे चऊं हा न त मवाली खे ॿध, इहो जेको लालू आहे न, लालू या गेरी या टंगड़ आहे, हा, ऐं मवाली खे मुत्र कहाणी मोगो कंदो। जेके कोन खटुनि ते हथोड़ा मारींदा कंहिं ज़माने में, हथोड़ो हयो हमरा खण पंहिंजे भाउ खे रिली में वेड़े। इहो सदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जे वरी बि मवाली पुलिस खां बची वञे त पोइ? अरे बची वियो न त ॿिया तरीक़ा कोन्हनि, छा सफ़ा ॼट आहियां जा? अदा वॾा उस्ताद आख़िर उस्ताद आहे, को कचो खिलाड़ी थोरी आहे। हा उस्ताद, ॿियो छा सोचियो अथई? ॿियो पासो आहे वल्लू व्याजी वारो, उन वटि हिननि खे मां छिकराईंदुसि। आहे त सफ़ा ईअं लॻो पियो आहे ॼण सांड्रो वेठो आहे, पर मत आला हिमत जेसि डीज़ल ते। मवाली खे सवलो कोन छॾींदुसि। जेतिरी मुंहिंजी बेइज़्ती कई हई, जॾहिं मां हिन जी एॾी बेइज़्ती कराईंदुसि, ओ सुख जो साह खणंदुसि डीज़ल ते। ख्याल बुॾी न वञी पाणीअ में उस्ताद। हा लालू तूं सही थो चवे, ये विलायती वारा शैतान आहिनि।
इन्हनि इहो कमु कयो हूंदो। मवाली वीचारो शरीफ़ माण्हू आहे, मां हुनखे सालनि खां सुञाणा। सुतली साहब मवाली के साला आहिनि किथे जो सालनि खां सुञाणी। अरे उहे साला न जेके महीननि खे ॻंढे साल ठहंदा न, उन्हनि सालनि जी ॻाल्हि थो कयां, मतिलबु वरे है। हाँ पर मूंखे रुगो इहो ॿुधा त तोखे मवाली बेकसूर लॻे थो न? बाबा लॻे छा थो, आहे मवाली बेॾो आहे। ऐं हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ, जंहिं बि ॻाल्हि में विलायती ईदन जुमन इन्हनि टिनी माण्हुनि जो हथ हुजे न, सम्झ त सॼो ॾोह इन्हनि टिनी शैताननि जो आहे। इहो त ठीकु आहे, पर अदी भाॼाई हाकिम ज़ादी जे हुकुम खे छा कंदे, उनखे राज़ी कीअं कंदे बुरशाणी? इहो तरीक़ो ॻोल्हणो पवंदो, कुझु सोचणो पवंदो। लालू तूं बि सोच त मां बि सोचां। ऑफिसरनि सां मुंहुं ॾेई था वञूं, नथा ॾेई सघूं न, त इन्हनि ज़ालुनि सां मुंहुं नथा ॾेई सघूं। साॻी हालत आहे सुतली साहब, मुंहिंजो दिमाग़ हर हंधि कमु कंदो आहे, पर जॾहिं कमु न आहे कंदो त सिर्फ़ु घर में न आहे कंदो, ज़ाल जे अॻियां। माल जे लालू माल बि धारियो थी आहे। यार महिरबानी करे असांखे न रुगो केमिकल वारो खीर थो मिले, इहो कुर्ब त कंदो कर, खीर ॾे असांखे। अरे माल न, ज़ाल 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 जे अॻियां दिमाग़ कमु नथो करे, तुंहिंजो करे थो। हा सम्झुमि ठगीदारी है न। मवाली वञ वञी भाॼी वठी आ। मां ॿाहिरि कोन वेंदुसि। छो? मुंहिंजी हाकीअ सां दुश्मनी बि थी हले। कंहिंसां दुश्मनी थी हले? हाकिम ज़ादीअ सां। रुखो हाकिम ज़ादीअ जो नालो छो वतई? न मक्खन हणी पोथो नालो वठां छो, मक्खन हाकिम ज़ादी बस। हाकिम ज़ादी आहे जुअर जी मानी जो मखर तो हणीस। पाण त जंहिंजी रुखो नालो न वठीस, इन करे मक्खन मिलायो मांस। मुंहिंजो मतिलबु आहे त हाकिम ज़ादीअ जे नाले जे अॻियां टे अखर छो न मिलाई? माना त दाल में कारो आहे न? न दाल में कारो न आहे। मूंखे कसम आहे बाबे घोबाटे जो उन जवानीअ जो, जेका अॼु ताईं कंहिं ॾिठी कोन हुई। मुंहिंजो दिल दिमाग़ जिगर फिफड़ जेरे हर शइ में तूं ही चली। पोइ टे अखर अॻियां मिलाइस। टे अखर कहिड़ा? अलिफ दाल ये। अलिफ दाल अलिफ दाल ये। तुंहिंजे नाले जे अॻियां मां अदी कोन चवंदुसि। मुंहिंजे नाले जे अॻियां न, हाकी जे नाले जे अॻियां। हा उनखे अदी चई सघां थो, भेण चई सघां थो, पर इन सां गॾोगॾु थोरी अंधी बि आहे। जो रस्तो सिधो आहे त बि मूंसां टकराई आहे त अंधी थी न। ठीकु आहे, हाणे वरी भाॼी वठी आ। वरी भाॼी? न मां कोन वेंदुसि, भाॼी फोन ते था घुरायूं, वरी विलायती मिलंदो का शैतानगिरी कंदो। माना तूं हाणे घर का ॿाहिरि कोन वेंदे? जेसि ताईं कूड़ थिए, सच थिए, तेसि ताईं तओ खणी विलायती खे ॻोल्हींदुसि। तओ खणी विलायती खे ॻोल्हींदे? समझी वयसि, हाणे जेका घर जी मानी तूं पचाईंदे उहा विलायती खां बचाईंदे? न उन तए सां विलायती जो मुंहुं कारो कंदोसांसि। इन कमला तए खे छो तो तकलीफ़ नी? विलायती जे मुंहुं सां पंहिंजो मुंहुं घसाईंदे न त कारो थी वेंदो। हल ज़ाल बि इज़त कान थी करे। मां तुंहिंजी इज़त कयां थी सघे तूं, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, माना मां पंहिंजी इज़त नथो कराए सघां। हाणे टाइम न विञा, फोन करे भाॼी घुरा। हा कयां थो फोन कंहिं न कंहिं मवालीअ खे, मकान ते खोड़ वेठा हूंदा, पाण ई को न को भाॼी घर पहुचाए वेंदो। हाणे इन ज़िद तां लही वञ त भलो अथई। मां मवाली खे सुञाणा, हुन तोखे हासेकार कुलो कोन आयो हूंदो। तू ते मूंसां गॾु होए छा हुन हासेकार कुलो हयो हो? मूंखे त सम्झ में नथो अचे त मवाली तोखे अचे कुलो छो हणंदो, जॾहिं त मवाली जी ज़ाल पावली तोखां 1000 चक्कर सुहिणी आहे। जंहिं वटि गुलनि में तोरण जहिड़ी ज़ाल हुजे न, उहो हिन गुल गोभीअ खे इंडिकेटर छो ॾींदो? तू पंहिंजी ज़ाल खे घटि ऐं मवाली ज़ाल खे मथे थो करी। तू मुंहिंजो मुड़ुसु आहीं न, पोइ मुंहिंजो त तूं पासो वठ न, रांदो मूंखे तूं टोकींदो। पावली मूंखां वधीक सुहिणी आहे, पावली भला भेण थई छा? हा मुंहिंजी भेण आहे, पर दुनिया में जेके बि न्याणियूं आहिनि न, उहे सभु मुंहिंजियूं भेनरूं आहिनि, सिवाय तुंहिंजे, छो त तूं न्याणियुनि में त शुमारी कोन थी। छो मां न्याणियुनि में शुमार नथी थियां? छो त न्याणियूं निमाणियूं हूंदियूं आहिनि, तो जहिड़ियूं ॾाइणूं न आहिनि हूंदियूं। हरू भरू मवाली जहिड़े फ़क़ीर माण्हू सां फॾो करे थई। हरू भरू कुझु न आहे कयो, मवाली मूंसां छेड़ कई आहे। शर्म का सुती न आहे जो काढ़ो करे प्यारे छॾे, चवणे थो ज़बान खे लगाम ॾे। छो ज़बान ते लगाम ॾियां? तूं भली मवाली आए मसले ते अखियूं बूट अदा विलायती के चई मां वलू वटि फ़ैसिलो छिकराईंदीस। भली छिकरा फ़ैसिलो, विलायती तुंहिंजे चाचे जो पुटु आहे न, जो उन चवण ते शैतानगिरी करणु शुरू कई थई। मां शैतानगिरी थी कयां? अखियूं कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इन ॻाल्हि खे हिते ई ख़तमु न कई न त मां ॾींदोसांइ तलाक। हा सुतली मुंहिंजी ॻाल्हि न ॿुध। मां चवां थो छॾ मूंखे, पंहिंजो घर बचाइणो अथई न, सुधर। ऐं हाणे मूंखे तलाक थो ॾे।
लालू खुश ताहीं डीजल ते मां खुश हुजा न हुजा पर तहां टई शैतान जा चेला मूंखे खुश था लॻो। ऐं तव्हांजो ख़ुशि हुजण माना ॻोठ वारनि में ॾिफेड़ विझणु हा बुर्श थाणो बुर्श ॻोठ में न न लालू तू ई कीअं थो चई? हा हा असांजी ज़िंदगी आहे कॾहिं खिलंदासीं त कॾहिं रोंदासीं। न न तव्हांजे खिलण जे पुठियां ॻोठ वारनि जो रोअण ज़रूरी आहे। हाणे त मूंखे शक थो पवे। कहिड़ो शक थो थियई डीजल ते? इहो त तव्हां टिनी मां कंहिं न कंहिं हिकिड़े हाकी ऐं मवाली वारे झेड़े में बाहि ॿारी आहे। लालू तूं असांजे उस्ताद ते शक थो करीं? माना इहो सॼो कमु न विलायती शैतान जो हाणे ओए बाबा केरु थो चवे? हींअर जो हींअर तुंहिंजे शागिर्द जुमन जांडराई आहे जांडराई चोटी जुमन ईअं कोन चयो त इहो कमु उस्ताद शैतान कयो आहे पर जुमन इहो चयो त तूं हरू भरू असांजे उस्ताद ते शक थो करी। अड़े हेॾे शैतान जे पुफीअ जा पुटो मां तव्हांजे उस्ताद विलायती शैतान जो नालो ई न आहे वरितो हरू भरू पाण में हका बका थी आयो। लालू असांजे गाटे में हरू भरू ॻाल्हि न विझ डीजल ते। असांखे इन मामले जी ख़बर ई कान्हे सूतली जी ज़ाल खे कंहिं पैसा ॾिना के न ॾिना असांखे कहिड़ी ख़बर डीजल ते? पैसनि जी लालच इते रखीसि न फ़क़ीर त हाणे लाइ खुलंदो छो जो हाणे जेको सरोज़न हाणे शुरू थियो आहे। मां सम्झी वियो त हाकिम ज़ादीअ खे तव्हां पैसनि जी लालच ॾेई मवाली जे ख़िलाफ़ कयो आहे इल्ज़ाम हणायो आहे पुरुष हुयो अथव। कंहिं पैसनि जी ॻाल्हि कई? असां त शक जी ॻाल्हि था कयूं न तूं पक कंदो थो नी। अड़े ताज़ो ताज़ो जेका पुलिस में मूं नौकरी वरिती आहे ईअं कोन वरिती आहे। सच ॻाल्हाइण जा कुझु त मुंहुं में बि गुर ऐं सुर ऐं पुर हूंदा न पुरुष लॻंदा पुरुष रुगो बीहो। ऐं मां इहो बि सम्झांव थो त इहे जेके लालच वारा ॾोकड़ आहिनि न हिन विलायती शैताननि ॾांहुं हाकिम ज़ादीअ खे कीअं अरे ॿुधाए भली बसि रुगो सबूत हथ कयां तो ॾिसजो तव्हां सां कहिड़ो थो असर कयां। उस्ताद चुप कर लिकी लिकी इहो ॻाल्हियूं ॿुधंदो अथव। हाणे हलो तेरेस वलू ॾे हलूं न त ॻाल्हि वधी वई न मुंहिंजे गाटे में पवंदी डीजल ते। हा उस्ताद सही थो चईं हाणे असांजी शैतानगिरी में पाइदारी न आहे रही। शैतानगिरीअ जी ॻाल्हि थो करी जा पठाण जे बूटनि जी तरो त तकड़ो उन्हनि जो लहंदो आहे। अड़े फिलहाल हिन ॻाल्हियुनि खे छॾियो वलू वटि पहुचूं ईअं न असांजा तरा लॻी वञनि। हलो 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 हलिया ओ आस्ते आस्ते ते कंध न मुड़ी पवई चल न फिरी वजई चली थी जा तोखे शायदि ख़बर कोन्हे त ही वलू कंधा जो कंधा ओ किनी कमजे जो कंध कोन्हे जो मुड़ी पवंदो। पर मूंखे इहो त ॿुधा इहो पिट को मुंहिंजो मतिलबु आहे त इहो पट को ॿधी छा जे लाइ थो के धमाल ते थो वञी छा? वलू कंहिंखे वणे न वणे पर विचां जो गिरह ज़रूर खणे। अरे मां कहिड़ो मंगणहार मितेरे जो पुट जो वाॼो करण वेंदुसि फैसले लाइ तयार पियो थिया फैसले लाइ इन मवाली ऐं हाकिम ज़ादीअ जे फैसले लाइ। ऐं हा हा मूंखे त ॻाल्हि ई विसरी वई वलू इन मवाली ऐं लालूअ जो अहिड़ो त फ़ैसिलो कजे जेको जॾो गोॾा खोलण ते मजबूर थी वञे। चए छाती मुझे क्या गोदा खोड़ीदा चरी थी ही क्या केड़ी मां ने जी झंड लहर तो वजा मां हुन जा गोदा झुकाई दस कोन हुन जा कथ कपी दस मुखे याद सजे गोठ मुखे चंगू मुर्स चूटे छड़ियो पर ने लालू मवाली के मुझे चंग मुर्सिया चुटड़ियो है चुटड़ियो हाणे मां हुन के चंपा हड़ाई दस वलू कुछ भी थी पवई इने मवाली खे ॾोही करार ॾेई सॼे घर खे सज़ा ॾेई साड़जे ॿुधाई थी त तेरे घर न अचिजे पोइ। हा ये थींदो जेकॾहिं मां हुनखे पातल वांगुरु टिपका न ॾियां न त मुंहिंजो नालो कुते ते मुंहिंजो मतिलबु मूंखे वलू न सॾाए। हाणे रुगो 2 मिंट सब्र कर मां पटको थोरो कयां। ख़्याल सां जेतिरो इहो पटको ॿधण में ॾुखियो आहे न ओतिरो संभालण में बि ॾुखियो आहे। तो पोइ पटको कैंसिल खत्म बस। हाँ लगी भी यही भलो तो जो कर मुहा लालन वल्लू व्याजी फैसलो थो करे। मवाली तू खुद को न कर वल्लू व्याजी केर तो असा फैसला करण वारो ये बुरशाना सा छो करे छड़ियास जवाबदार दुर केरा मां तू मतलब असा अला असा फैसलो करण नथा चाहि वल्लू का छा कंदो न उन माई हाकिम ज़ादी जो जोर ते वधंदो न मां बाकी काले थो냐 अदी हाकिम ज़ादी रे पे तो वञा ओ चरिया मके उन जे बाकू को बुधायो आ त सुतली साहब हाकिम ज़ादी के तलाक जी धमकी ॾिनी आ उनके चयो थई त तो पैसा जी लालच में अची करे इन गरीब वाले ते इल्जाम हयो आ इन इल्जाम ता हथ खण त बुरशण तो माई लालू
इन तलाक जो अक्षर हाकिमज़ादे ते पियो हूंदो। मां वञा पियो थो न दिया हाकिमज़ादे सां ॻाल्हाइण। ॾिस जाए तोता बाहि टरी वी थी चरिया ऐं जेकॾहिं ॾोह में शामिल हुन जे लाइ बाहि ॿरी वी थी ईअं ततल ततल टांडा ॾिसंदे वारो कर लालू, जे तूं इन ॻाल्हि में कामयाब थी थो वञी न त अॼु मां तोखे खच खच बादामन वारी थाधल थो पियारियां। परे कर थाधल खे। अरे थाधल तोखे चरियो कयो आहे, तुंहिंजो दिमाग़ ख़ुश्क कयो अथसि। तूं हट त मां अभी हाकिमज़ादे ॾे वञा। हाकिमज़ादे ॾे? हा अधी चयईंसि, पोइ भली वञ, ॿ टे दफ़ा वञ। छोकर चिलकड़ी हेॾे त अची वेह। अचां थी। छोकर वञ मां खे न्यापो ॾे त जेको सवड़ में सोन लिकाए रखियो अथसि न उहो तोखे ॾे त तव्हां खपायो। हाणे असां कोन खपाईंदासीं छो त मामे हाणे ॻोठ जो चङो मुड़ुसु थियो आहे। तूं बि कुझु सोन में न पाए, कुझु पाण खे ठाहे, वॾे घराणे जी नूंहं थी। वॾे घराणो पर आहे त साॻियो ई पट सट ते गुज़र। मामा वलू हाकिमज़ादे जो फैसलो कंदो, इहो फैसलो ई कोन थींदो। फैसलो न थींदो छो न फैसलो थींदो? छो त मुंहिंजो मुड़ुसु कंधार आहे, कंधार। अहिड़ा फैसला त हुनजे खाॿे ते खेल आहे। इन हाकीअ अदे मवालीअ ते कूड़ो इल्ज़ाम हयो आहे। मां अदे मवालीअ खे चङी तरह सुञाणा। हुनजो उथण वेहण खाइण पीअण सभु पावली आहे। या मां गारंटी थी ॾियां, हू अख खणी के ॿी छोकिरीअ ॾे ई न ॾिसंदो। ठहियो हाणे ठहियो। अहिड़ा मवाली मैसूड़ा हूंदा अथई। इहा ॻाल्हि त फैसले खां पोइ ई ख़बर पवंदी त मवाली ॾोही आहे या न। मूंखे जेकॾहिं कोई ₹1,00,000 बि ॾे न तॾहिं बि मां मामा वलूअ खां फैसलो न करायां। उनखे कहिड़ी ख़बर है त फैसला कीअं थींदा आहिनि। खानदानी ठग आहे मामा वलू। हा इहा ॻाल्हि त भली कई। आयो खानदानी ठग। जीअं माणे सेठियाणी सोन जी ठगी कई, अम्मा जेकॾहिं ठगी कई न त तव्हां जहिड़नि ठगनि खां बचण जे लाइ, न त हींअर ताईं सोन जी सीटी बि न बचे हा। सोन जी सीटी बि कोन बचंदी। मूंखे त लॻे थो सोन ठारायो ई कोन अथव, रुॻो हवाल अथव। तव्हां काॾे पिया वञो? फैसले ते कोन हलंदव छा? रेस वली मोहम्मद खान, मसलो थी पियो आहे डीज़ल ते मसलो। तव्हां पाण वॾा मसला, तव्हां सां कहिड़ो मसलो थियो आहे? अड़े लालू मिलियो हो। लालू मिलियो? ऐं ॿुधो भला लालूअ जे मिलण सां प्रॉब्लम याने मसला वधनि था छा? अरे लालू आहे कारो मिलो आहे जो तव्हांजे रस्ते तां लंघी वियो त मसलो थी वियो? मिठल रुगो गुज़री न आहे वियो पर म्याऊ बि करे वियो आहे। म्याऊ मतलब धमकी ॾेई वियो आहे। धमकी? धमकी? कहिड़ी धमकी? छाजी धमकी? कंहिंजी धमकी? ख़बर न आहे बंबू। चई वियो आहे त थाणे ते मवाली जो कहिड़ो आंगूठो पटियो अथव जो पंहिंजे हथ ठोके वॾेरे वलूज़ वटि फ़ैसिलो कराईंदो। हा सही, मेल मारींदो। जो आयो कुकड़ जी मेल आई, मेल मारींदा। हले बंदूक तुंहिंजो ठग। अरे लालू केरु थींदो आहे जेका तुंहिंजी ड्रमनि जहिड़ा मुंहं कया अथव? अबो जी बंबू ही सही था चवनि। इहो जेको लालू आहे न, लालू इहो जंहिं मसइले में टंग विझो, मुंहिंजो मतिलबु आहे त तूं चवंदो आहे न उते प्रॉब्लम यानी मसइला वधंदा आहिनि। हा अबो जी बंबू तूं 2 मिंट फ्लैशबैक में वञो, माना माज़ीअ में वञो। ॿुध जॾहिं असां लालीअ खे ॻोठां निकाली पिया ॾियूं, माना गेट आउट पिया कयूं, ऐं जॾहिं लाली मश्करनि जे ॻोठ जे बॉर्डर ते पहुती त इन लालूअ कहाणीअ खे वॾो हिकिड़ो मोड़ ॾिनो ऐं छिड़काईंदड़ मोड़ ॾिनो ऐं लालीअ सां शादी करण जी हामी भरे। अबो पाणी फेरे छॾी। अबो पाणी हीअं था कयूं, इन मवालीअ जे मसइले जी मुख्य दर जेका आहे न हाकिमज़ादी, उन ॾे था हल ऐं उनखे सीमट ॾेई पको था कयूंसि त मवालीअ जे मसइले तां हरगिज़ न हटिजाए। हा वलू ॻाल्हि त लख जी कई अथई। मई हाकिमज़ादी को पैर खोड़े बीही रहे न, पोइ कीअं था मवाली खे जांडरा में चोटियूं? तव्हां हिते बीह हाणे वक़्तु ज़ाया न कयो। ॿी धुर खे पहुचण खां पहिरियों ई हली हाकिमज़ादी खे हक़ कयो।
ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।